अदा सभिनि खे दुनिया खे ख़बर आहे। मां चवां थो साफ़ी खां बि ॻाल्हि निकल न आहे, पुलिस खे बि सारी ख़बर आहे। इहा दहशतगर्दी शहरियार शर करे थो पियो। हिन खे इहा ख़बर न आहे त कंहिं सिंध जे अरड़े पुट सां हुन हथ अटकायो आहे। हिते जेके आहिनि क़ौमूं, जेके शरीफ़ आहिनि, जेके बि आहिनि, उहे मुंहिंजा हमदर्द बि आहिनि, मुंहिंजा दोस्त बि आहिनि। इनशा ताला इन जो जवाबु जेको आहे असां कंहिं आम रवाजी माण्हू खे कोन ॾींदासीं, असां शहरियार शर खे ॾींदासीं। सुबुह जो मां पंहिंजी ज़मीन ते वियुसि पियो, हिते मिलियो आहे मूंखे, ॾिठो अथई, मोटी अची करे इहो सारो प्लानिंग कई अथई। जेको बि आहे उन्हनि असांखे कोई हमदर्द असांजा बि उन सां गॾु हूंदा आहिनि। उन्हनि ॿुधायो अथई फ़ोन करे, हे साज़िश करे थो पियो, माण्हू गॾु करे तव्हां ते हमलो कराईंदो। पर मां चयो मुंहिंजी का दुश्मनी कंहिं सां आहे कोन, ऐं भाड़ी न आहियां जो ऐं लिकी उते वियां। मूं चयो पंहिंजे घर वेंदुसि। हिन जाइ ते पहुताऊं, चइनि तरफ़नि खां सवे माण्हू हुया जंहिं ते हमिलो थियो आहे मूं ते। ऐं वेठियो आहियां, संगत जेकी आहे हिते गॾु थिए पई। ॾिसूं था त पुलिस कहिड़ो एक्शन खणे।